सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 10 मश्क 3.2 हिस्सो 2 एक्सरसाइज 3.2 पार्ट 2 ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में हिकु दफ़ो ॿीहर भली ॻाल्हि। मां आहियां नाना आबिद। लॻे थो त हाणे असां थोरी साही पटे वरिती आहे ऐं हाणे मश्क 3.2 जा बाक़ी रहियल सुवाल बि हल करे सघूं था। अचो त बिस्मिल्लाह कयूं। सुवाल चोथों, हेठियनि मां कहिड़ा कहिड़ा अदद 10 सां पूरो पूरो वंडे सघजनि था। 25,670, 1,23,600, 1,11,165। हिन लाइ बि असां कार्ड इस्तेमालु कंदासीं 10 वारो, जेको इहो थो चए त साॼे हथ ते जेको अंग हुजे उहो ॿोड़ी हुअणु खपे। सो हिन में त तमामु सवलो आहे। हिन में असां बग़ैर कुझु लिखण जी चई सघूं था त ही ऐं ही हिन में ॿोड़ी आहे, हिन में ॿोड़ी कोन्हे। उन जे करे असांजो जवाबु थींदो हा, हा ऐं न। हेठियनि मां कहिड़ा अदद 11 सां पूरो पूरो वंडे सघजनि था। हिन लाइ असां 11 वारो क़ाइदो इस्तेमालु कंदासीं चकास जो, जंहिंजो कार्ड ही आहे त जोड़ माइनस जोड़ बराबरि हुजे ॿुड़ीअ जे या 11 जो ज़रबींदड़ हुजे। मतिलबु त 21 जायुनि ते जेके अदद अंग आहिनि उन्हनि जो जोड़ ऐं ॿधी जायुनि ते जेके अंग आहिनि उन्हनि जो जोड़ जेकॾहिं पाण मां हिक ॿिए मां कट कजे त उन्हनि जो जवाबु या ॿुड़ी अचे या 11 जो ज़रबींदड़ अचे। सो अचो त चकास कयूं। हिते सम्झाइण लाइ मूं हिन अंग में जेके 21 जायुनि ते हिन अंग हिन अदद में उन्हनि खे मूं साए रंग सां लिखियो आहे ऐं ॿधी जायुनि वारनि खे ब्लू रंग सां लिखियो आहे। ॿधी जायुनि वारनि अंगनि जो जोड़ थींदो 13 ऐं 21 जायुनि वारनि अंगनि जो जोड़ थींदो 10 ऐं इन्हनि ॿिन्ही जो तफ़ावत थींदो 13 माइनस 10, 13 काटू 10 बराबरि थींदो 3 जे। 3 न को ॿुड़ी आहे ऐं न को 11 जो ज़रबींदड़ आहे। उन जे करे हिन सवाल जो जवाबु थींदो न। 2,15,762 खे 11 सां पूरो पूरो नथो वंडे सघिजे। 5,39,58,400 इनखे चेक कयोसीं। इन में बि साॻे तरीक़े सां 21 जायुनि जा जेके अंग आहिनि उनखे मूं साए सां लिखियो ऐं ॿधी जायुनि खे ब्लू सां लिखियुमि। ॿधी जायुनि वारनि जो जोड़ थियो 22, 21 जायुनि वारनि जो जोड़ थियो 11, ॿिन्ही जो तफ़ावत थियो 11। छो त हे 11 आहे, उन जे करे ही कंडीशन पूरी थो करे, यानी ही चकास जी शर्त पूरी थो करे। इन जो मतिलबु त इहो 11 सां पूरो पूरो वंडिजी सघजंदो। 9,48,57,290 खे 11 सां वंडे सघिजे थो या न। इन लाइ बि साॻियो तरीक़ो इस्तेमालु कयोसीं। ॿधी जायुनि वारनि जो जेको टोटल आहे या जोड़ जेको आहे उहो आहे 33। 21 जायुनि वारनि जो जेके साए रंग में आहिनि उन्हनि जो जोड़ आहे 11। 33 मां 11 कटियासीं त जवाबु आयो 22। 22 ते 11 जो खोड़ो लॻे थो, उन जे करे हिन जो जवाबु थींदो त हा, असां 9,48,57,290 खे 11 सां पूरो पूरो वंडे सघूं था। सुवाल 6, हेठियनि मां कहिड़ा अदद 12 सां पूरो पूरो वंडे सघजनि था। इन लाइ असां इस्तेमालु कंदासीं 12 जो क़ाइदो, जेको चए थो त 3 सां ऐं 4 सां हिक ई वक़्तु वंडिजणु खपे। अदद खे 3 सां वंडण जो आहे त अंगनि जो जोड़ 3 सां वंडिजणु खपे ऐं 4 सां आहे त पहिरियां ॿ अंग मिलाए जेको अदद ठहंदो उहो 4 सां वंडिजणु खपे या ॿ ॿुड़ियूं हुजनि। सो अचो त असां वारे वारे खे असां हिननि खे चेक कयूं। सभिनी खां पहिरीं असां चेक कंदासीं 2,45,168 खे। ॾिसूं त इहो 3 सां वंडिजी सघे थो या न। ग्रुप ठाहींदासीं 3 जे ज़रबींदड़नि जा। 4 ॿ 6 इहो कटिजी वियो, 5 1 6 इहो कटिजी वियो, 6 जा 6 कटिजी विया, इहो ज़रबींदड़ आहे, बाक़ी बचियो 8 जे हिते 3 जो खोड़ो कोन थो लॻे, उन जे करे असांखे वधीक चेक करण जी ज़रूरत ई कोन्हे। असां चवंदासीं त 2,45,168 ते 12 जो खोड़ो कोन लॻंदो।
5,12,100 हिन में बि असां एक ग्रुप ठाहींदासीं टिनि सां चेक करण लाइ। 5 ऐं 6 कटिजी वियो, 2 ऐं 3 कटिजी वियो, ॿुड़ियूं कटिजायूं, कुझु बि कोन बचियो। उनजे करे 5,12,100 ते टिनि जो खोड़ो लॻे थो। 5,12,100 में एकनि ऐं ॾहनि जी जाइ ते एकनि ऐं ॾहाकनि जी जाइ ते 2 ॿुड़ियूं आहिनि। उनजे करे असांजी चइनि वारी शर्त बि पूरी थिए थी। उनजे करे ही सॼो अदद 12 सां पूरो पूरो वंडे सघिजे थो। 25,61,752 इन खे बि असां पहिरीं टिनि सां चेक कंदासीं। 6 कटे छॾियोसीं। उन खां पोइ असां ॾिसंदासीं त 7 ऐं 2 9 इहो कटिजी वियो। उन खां पोइ 2 ऐं 1 3 इहे कटिजी विया। बाक़ी असां वटि बचा 5 ऐं 5 जेके आहिनि 10। उनजे करे हिन ते टिनि जो खोड़ो कोन लॻंदो। हिनजे करे हिन जो जवाबु थींदो न। सुवाल 6 हेठियुनि मां कहिड़ा अदद 15 सां पूरो पूरो वंडे सघिजनि था। हिन लाइ असां इस्तेमालु कंदासीं 15 वारो क़ाइदो, जंहिंजो कार्ड आहे त 3 सां वंडिजी वञे, 5 सां वंडिजी वञे ऐं 5 ऐं 3 ॿिन्हिनि सां वंडिजी वञे। अचो त हिन ते असां क़ाइदो हणणु शुरू कयूं। पहिरीं ॾिसंदासीं 5 वारो क़ाइदो, छो त उहो वधीक सवलो आहे, ॿुड़ी हुजे या 5 हुजे। सो हिन में जेको आहे उहो असां वटि ॿुड़ी आहे, उनखे असां चेक कयूंसि था। हिन में ॿुड़ी कोन्हे, उनखे त असां सिधो चेक ई कोन कंदासीं। हिन में जेको आहे हिते ॿुड़ी आहे, उनखे बि असां अॻियां चेक कंदासीं। हिन खे त असां सिधो लिखी सघूं था न, मतिलबु त 5,23,449 ते 15 जो खोड़ो कोन लॻंदो, छो त साॼे हथ ते एकनि वारी जाइ ते ॿुड़ी या 5 कोन्हे। अचो त ॾिसूं त 51,300 ते 3 जो खोड़ो लॻे थो या न। ॿुड़ियूं असां कटे छॾियूं, ही 3 कटे छॾियोसीं, 5 ऐं 1 थियो 6, इहो बि कटिजी वियो। उनजो मतिलबु त हिन ते 3 जो खोड़ो लॻंदो। उनजे करे 5 जो त असां में चेक करे चुका आहियूं, उनजे करे हिन जो जवाबु थींदो हा। अचो त हाणे असां चेक कयूं 2,36,790 खे। इन लाइ बि असां साॻियो ई तरीक़ो इस्तेमालु कंदासीं। 3 कटे छॾियासीं, 6 खे कटे छॾियोसीं, छो त इहो 3 जो ज़रबिंदड़ आहे। 9 खे कटे छॾियोसीं, उहो 3 जो ज़रबिंदड़ आहे। ॿुड़ी त हुअं कटिजी वेंदी। बाक़ी बचा 2 ऐं 7, इन में बचा 9, उहो बि 3 जो ज़रबिंदड़ आहे। मुंहिंजो मतिलबु त हिन ते खोड़ो लॻंदो ॿुड़ीअ जे करे 5 जो, ऐं 3 जो असां चेक कयो, उनजे करे हिन जो जवाबु थींदो हा। 2,36,790 खे 15 सां पूरो पूरो वंडे सघिजे थो। हेठियुनि मां कहिड़ा कहिड़ा अदद 25 सां पूरो पूरो वंडे सघिजनि था। हिन लाइ असां 25 जो कार्ड इस्तेमालु कंदासीं, जेको आहे ही। क़ाइदो इहो आहे त पहिरियां 2 अंग जेके एकनि ऐं ॾहाकनि जी जाइ ते आहिनि, उहे या त 25 सां वंडिजी सघिजनि या 2 ॿुड़ियूं हुजनि। सो अचो त ही कयूं। 25,63,400 में एकनि ऐं ॾहाकनि जी जाइ ते 2 ॿुड़ियूं आहिनि, जेके हिन कंडीशन खे या हिन शर्त खे पूरो थियूं कनि। उनजे करे हिन जो जवाबु असांजो थींदो त ही वंडिजी सघिजे थो। उन खां पोइ ॿियो आहे सुवाल 3,41,236। इन में असां वटि 2 ॿुड़ियूं कोन्हनि, पर 36 जो अंग आहे। 36 जो अदद में एकनि जी जाइ ते 6 आहिनि। सो जेकॾहिं को बि अदद 25 सां वंडिजण वारो हूंदो त उन में एकनि जी जाइ ते जेकॾहिं ॿुड़ी न हूंदी त 5 हुअण त ज़रूरी आहे। सो ही कोन थो थी सघे, उनजे करे असां चवंदासीं त ही नथो वंडिजी सघे। 41,02,375 हिन में 2 ॿुड़ियूं कोन्हनि, पर हिन में असां वटि एकनि ऐं ॾहाकनि जी जाइ ते 75 आहे, ऐं 75 ते 25 जो खोड़ो 3 दफ़ा लॻे थो। उनजे करे असां चवंदासीं त ही असांजो अंग अदद 41,02,375
25 सां पूरो पूरो वंडिजी सघिजे थो। हेठियनि मां कहिड़ा अदद 2, 3 ऐं 6 सां पूरो पूरो वंडे सघिजनि था? हिन लाइ असां क़ाइदो इस्तेमालु कंदासीं 6 जो, 3 जो ऐं 2 जो, जंहिंजा कार्ड ही आहिनि 6 जो कार्ड, 2 जो कार्ड ऐं 3 जो कार्ड। हाणे सभिनी खां पहिरीं ॾिसंदासीं त 2 सां वंडे सघिजे थो 14,562 खे या न। ॾिठोसीं त एकनि जी जाइ ते ॿधी अंग आहे, उन जे करे असां हिनखे वंडे सघूं था। 3 लाइ असां ॾिसूं था त साॻियो तरीक़ो इस्तेमालु कंदासीं जेको असां 3 वारा जोड़ा या ग्रुप अलॻि कया। 6 3 जो ज़रबींदड़ आहे, 1 ऐं 2 मिलाए 3 थींदा, इहे बि कटिजी वेंदा। 4 ऐं 5 9 थींदा, इन जो मतिलबु त ही 3 सां बि वंडे सघिजे थो, छाकाणि त 14,562 खे 2 सां बि वंडे सघिजे थो, 3 सां बि वंडे सघिजे थो, उन जे करे 6 जी शर्त बि पूरी थी, उन जे करे असां हिनखे 6 सां बि वंडे सघूं था। सो 14,562 खे 3 सां यानी 2 सां, 3 सां ऐं 6 सां वंडे सघिजे थो। 11,01,361। सभिनी खां पहिरीं 2 जी शर्त ॾिसंदासीं त 2 जी शर्त में ही ॿधी कोन्हे, उन जे करे 2 जी शर्त पूरी कोन थी थिए, उन जे करे 2 सां हिनखे नथो वंडे सघिजे। 3 जी शर्त लाइ साॻी तरीक़े सां चेक कंदासीं। 3 जो ज़रबींदड़ हिकिड़ो कटियोसीं 3, 6 खे कटियोसीं, इहो 3 जो ज़रबींदड़ आहे, ही 3 मिलाए थींदो 3, इहो बि असां कटे छॾियो, 3 जो ज़रबींदड़ आहे, बाक़ी बचियो 1 जेको 3 जो ज़रबींदड़ न आहे, उन जे करे 3 सां बि हिनखे कोन थो वंडे सघिजे पूरो पूरो, छाकाणि जो 11,01,361 खे न को 2 सां थो वंडे सघिजे न को 3 सां, उन जे करे असां हिनखे 6 सां बि पूरो पूरो कोन वंडे सघंदासीं। 5,18,214 इन्हनि खे चेक कयूं। असां वटि एकनि जी जाइ ते ॿधी अंग आहे, उन जे करे 2 सां वंडिजी वेंदो। 3 वारो साॻे तरीक़े सां चेक कंदासीं। 5 ऐं 1 6 इहे कटिजी विया, 4 ऐं 2 6 इहे कटिजी विया, बाक़ी बचा 8 ऐं 1 9, 1 9, 9 जेको आहे 3 सां वंडिजी सघिजे थो, उन जे करे 5,18,214 खे 3 सां बि पूरो वंडे सघिजे थो, छाकाणि जो हिनखे 2 सां ऐं 3 सां पूरो ॿिन्ही सां वंडे सघिजे थो, उन जे करे असां हिनखे 6 सां पूरो वंडे सघूं था। सो अहिड़ी तरह 5,18,214 खे 2 सां, 3 सां ऐं 6 सां टिनी सां पूरो पूरो वंडे सघिजे थो। हेठियनि मां कहिड़ा अदद 4 ऐं 8 सां पूरो पूरो वंडे सघिजनि था? हिन लाइ असां 4 जो ऐं 8 जो क़ाइदो इस्तेमालु कंदासीं। 4 जी तख़्ती हीअ आहे ऐं 8 जो कार्ड हीअ आहे, इहे असां ॿई इस्तेमालु कंदासीं। 8 लाइ असां हू तरीक़ो बि इस्तेमालु कंदासीं जेको मूं तव्हांखे ॿुधायो 2 दफ़ा 2 सां वंड करण वारो। अचो त पहिरीं ॾिसूं 4 सां छा थो थिए। 5,13,864 आख़िरी 2 अंग जेके आहिनि उहे था ठाहिनि असां वटि 64। 64 खे 4 सां वंडे सघिजे थो, उन जे करे 4 सां वंडे सघिजे थो। हाणे अचो त असां ॾिसूं त 8 सां वंडे सघिजे थो या न। अठनि सां वंडण लाइ असां हिन अंग खे अदद खे वरी लिखंदासीं, यानी जेको पहिरियनि 3 अंगनि मां अदद ठहे उन खे चेक करणो आहे त उहो 8 सां वंडिजी सघिजे थो या न। सभिनी खां पहिरीं असां 864 खे 2 सां वंडींदासीं त असां वटि जवाबु ईंदो 432। इन खे वरी असां वंडींदासीं 2 सां, जवाबु ईंदो असां वटि 216। असां वटि 2 दफ़ा वंड करण खां पोइ हिकु दफ़ो ऐं ॿियो दफ़ो असां वटि ॿधी अंग आयो, उन जे करे हीअ 8 सां वंडे सघिजे थो। ॿियो
अदद आहे 6,17,116। हिन में आख़िरी ॿ जेके आहिनि उहे 16 आहिनि। 16 खे असां वंडे सघूं था 16 खे वंडे सघूं था असां चैन सां। उनजे करे ही चैन सां वंडिजी सघे थो। 8 खे चेक करण लाइ असां 3 खणंदासीं, 2 कोन खणंदासीं छो त असांखे 3 खणणा आहिनि। असां 116 खे वंडींदासीं ॿियनि सां, जवाबु ईंदो 58। 58 खे ॿियनि सां वंडींदासीं, जवाबु ईंदो 29। ॿिनि ॿ दफ़ा वंड करण खां पोइ असां वटि आयो 21 अंग। उनजे करे हीउ टियों दफ़ो ॿिनि सां कोन वंडिजंदो, उनजो मतिलबु त हीउ 8 सां कोन वंडिजंदो। यानी 6,17,116 चैन सां त वंडिजी थो वञे पर 8 सां कोन थो वंडिजे। 24,15,848 इन में चैन सां चेक करण लाइ असां हिकु ऐं ॾहाकनि वारो अंग खणी आदत ठाहींदासीं, उहो थींदो 48। इहो चैन सां वंडिजी थो वञे, उनजे करे सॼो अदद बि चैन सां वंडिजी वेंदो। 8 सां चेक करण लाइ असांखे 3 खणणा पवंदा, हिकु ॾहाक ऐं सवनि वारा अंग, ऐं अदद असांजो ठहंदो 848। 848 खे हिकिड़ो दफ़ो ॿिनि सां वंडियोसीं त 424 आयो। ॿियो दफ़ो ॿिनि सां वंडियोसीं त 212 आयो। 212 जेको आहे उहो में उन एको जेको आहे उहो ॿधी आहे, यानी 212 ॿधी आहे। उनजे करे ही अदद 24,15,848 8 सां पूरो पूरो वंडिजी वेंदो। हेठियनि मां कहिड़ा अदद 2, 5 ऐं 10 सां पूरो पूरो वंडे सघजनि था? हिन लाइ असां क़ाइदो इस्तेमालु कंदासीं 2 जो, 5 जो ऐं 10 जो। 2 जो क़ाइदो मतिलबु 21 जाइ ते ॿधी अंग हुअणु खपे। 5 जो क़ाइदो यानी 21 जाइनि ते ॿुड़ी या एकनि जी जाइ ते ॿुड़ी या 5 हुजे, ऐं 10 जो क़ाइदो त एकनि जी जाइ ते ॿुड़ी हुजे। हीउ त सवलो आहे, अचो त हिनखे असां ज़बानी हल कयूं। इहे सभु असां दिल में जेको आहे उनखे हल कंदासीं। 1,20,340 ॾिसंदासीं एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे, उनजे करे ही ॿुड़ी जेका आहे उहा असांखे ख़बर आहे त ॿधी बि आहे। 5 सां बि 5 वारे कानून ते पूरी थी अचे, 10 वारे कानून ते पूरी थी अचे। उनजे करे असां चवंदासीं त हिन ते 2 जो, 5 जो ऐं 10 जो टिनी जो खोड़ो लॻे थो। 2,10,785 इनखे बचो दिल में हल कयूं। ॾिसूं त एकनि जी जाइ ते छा आहे, जेको 5 आहे उनजे करे हिते 2 जो कंडीशन या 2 जी शर्त पूरी कोन थी थिए, उनजे करे ही जे हिसाब सां सही न आहे, 2 जो खोड़ो कोन लॻंदो। एकनि जी जाइ ते 5 आहे, उनजे करे 5 जो लॻंदो। एकनि जी जाइ ते ॿुड़ी न आहे, उनजे करे 10 जो कोन लॻंदो। अॻियों हिसाब अचो त दिल में 4,12,360 हिन में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे, जंहिंखे असां हिते निशान लॻाए छॾियूं। ॿुड़ीअ जो मतिलबु आहे त ही ॿधी अंग आहे, उनजे करे 2 जो खोड़ो लॻी वेंदो, 2 सां वंड थी वेंदी। 5 जो बि हिन ते जेका शर्त पूरी थी थिए, 5 जो बि खोड़ो लॻंदो। हिन ते 10 जी शर्त बि पूरी थी थिए, 10 जो बि खोड़ो लॻी वेंदो। सवलो कमु। अहिड़ी तरीक़े सां असां सॼी मश्क करे छॾी। मुंहिंजे ख़्याल में त तव्हांखे हाणे वंडिजण जे चकास जा सभु तरीक़ा ऐं सभु उसूल यादि थी विया हूंदा, ऐं तव्हां नवां तरीक़ा ऐं नयूं ट्रिक्स जेके आहिनि उहे बि सम्झी विया हूंदव। तव्हां पंहिंजी प्रैक्टिस जारी रखो, मश्क जारी रखो, ऐं हमेशह कोशिशि इहा कयो त वंडिजण जे चकास खे तव्हां दिल में कयो, बग़ैर लिखण जे। उन सां तव्हांजो दिमाग़ तेज़ थींदो ऐं तव्हां अॻिते हली अहिड़ा सुवाल तमामु जल्दी हल करे वेंदो। नाना आबिद खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।